नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो वेझो पुरसरा नमूने फ़ौत थियल औरत जी क़ब्रकुशाई कई वई है। अदालती हुकम ते डॉक्टरनि जी टीम क़ब्रकुशाई करे जुज़ा वरिता आहिनि। खिपरो में 5 महीना अॻु पुरसरा नमूने फ़ौत थियल सोनी कोहली औरत जी क़ब्रकुशाई कई वई है। सिविल कोर्ट ठठे जे हुकम ते झिरक पुलिस खिपरो पहुती है, जिते सिविल कोर्ट खिपरो जे जज बिलाल मेमण ऐं नवाबशाह जे डॉक्टरनि जी टीम, जंहिंमें ज़ुल्फ़कार जी अॻुवाणी में खिपरो भरिसां वारिया मोरी में क़ब्रकुशाई कई वई है, जंहिंमें 5 महीना अॻु फ़ौत थी वियल सोनी कोहली जी क़ब्रकुशाई कई वई है। मर्द जा जुज़ा वरिता विया आहिनि। सिविल कोर्ट ठठे में नेणू कोहली पारां अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिंमें इहो ॼाणायो वियो हो त सोनी जे मामनि खेसि क़त्ल कयो आहे। सोनी ख़ुदकुशी कोन कई है, अहिड़ो केस पिणु दाख़िल कयो वियो। इन बाद इहा टीम हिते पहुती है, जंहिंमें झिरक थाणे जे ऑफिसर लियाकत मूजिब क़ब्रकुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो वेझो पुरसरा नमूने फ़ौत थियल औरत जी क़ब्रकुशाई कई वई है। अदालती हुकम ते डॉक्टरनि जी टीम क़ब्रकुशाई करे जुज़ा वरिता आहिनि। खिपरो में 5 महीना अॻु पुरसरा नमूने फ़ौत थियल सोनी कोहली औरत जी क़ब्रकुशाई कई वई है। सिविल कोर्ट ठठे जे हुकम ते झिरक पुलिस खिपरो पहुती है, जिते सिविल कोर्ट खिपरो जे जज बिलाल मेमण ऐं नवाबशाह जे डॉक्टरनि जी टीम, जंहिंमें ज़ुल्फ़कार जी अॻुवाणी में खिपरो भरिसां वारिया मोरी में क़ब्रकुशाई कई वई है, जंहिंमें 5 महीना अॻु फ़ौत थी वियल सोनी कोहली जी क़ब्रकुशाई कई वई है। मर्द जा जुज़ा वरिता विया आहिनि। सिविल कोर्ट ठठे में नेणू कोहली पारां अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिंमें इहो ॼाणायो वियो हो त सोनी जे मामनि खेसि क़त्ल कयो आहे। सोनी ख़ुदकुशी कोन कई है, अहिड़ो केस पिणु दाख़िल कयो वियो। इन बाद इहा टीम हिते पहुती है, जंहिंमें झिरक थाणे जे ऑफिसर लियाकत मूजिब क़ब्रकुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि।